नाज़रीन ते बी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं ठठे खां ठठे भरिसां अणसुञातल गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फोत थी वियो जॾहिं त संदसि माइट ज़ख़्मी थी पियो आहे। सुजावल रोड ते अणसुञातल गाड़ी जे टक्कर में फोत थियल नौजवान जी सुञाणप खोखरा पार जे रहवासी नौजवान आसिफ पुट यूसुफ ख़ासकेली तौर थी आहे। हादसे में फोती जो माइट वसीम ख़ासकेली ज़ख़्मी थी पियो। फोती जो लाश ऐं ज़ख़्मी खे मकली इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर जे हवाले सां अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे आहियूं ठठे खां ठठे भरिसां अणसुञातल गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फोत थी वियो आहे जॾहिं त संदसि माइट ज़ख़्मी थी पियो आहे। सिजावल रोड ते अणसुञातल गाड़ी जे टक्कर में फोत थियल नौजवान जी सुञाणप खोखरा पार जे रहवासी नौजवान आसिफ पुट यूसुफ ख़ासकेली तौर थी आहे। हादसे में फोती जो माइट वसीम ख़ासकेली ज़ख़्मी थी पियो हो। फोती जो लाश ऐं ज़ख़्मी खे मकली इस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी ठठे जो रिपोर्टर रहमतुल्लाह छुट्टो असां सां लाइन ते मौजूद आहे। रहमतुल्लाह अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी हाँ, ठठे वेझो सिजावल रोड ते कारो ख़ासकेली ॻोठ वटि मोटरसाइकिल ऐं कार में ज़ोरदार टक्कर थी वियो जंहिं नतीजे में आसिफ पुट यूसुफ ख़ासकेली फोत थी वियो ऐं संदसि माइट वसीम ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी ऐं फोती खे सिविल अस्पताल मोकिले आंदो वियो जॾहिं जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ खोखरा पार जो रवासी आसिफ खे जो वारसो लाश खे वापसि खणाए कराची पहुची रवानो कयो वियो। जी रहमतुल्लाह अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।